Subscribe to our channel Sindh TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी मूमल थोड़े घर नजर न आई पाड़े में वैया इन वक्त उनके घर का बाहर न छॾींदी कर इन वक्त सोभारे असांजे विच में मसाला था हलन जेतिरी मूमल के खबर पवंदी न ओतिरो ई असांजे लाइ मसालो पैदा कंदी पोइ तव्हां उनखे वापसि छो नथा कयो जेसी ताईं उमामे सादिक जी छोकिरी खे कोन था छॾनि न ओसी ताईं असां मूमल खे हिते रहाईंदासीं सामल ख़ुदा न करे जेकॾहिं उहे छोकिरीअ खे मारे था विझनि पोइ तव्हां छा हिनखे बि मारे छॾींदव पोइ मूमल जी असां हिन ॻोठ में शादी कराए छॾींदासीं पोइ तव्हां मूमल जी हाणे शादी छो नथा करायो सामल हूअं बि हूअ वीचारी अधु हिसो उमिरि जो खाई चुकी आहे ऐं शादीअ लाइ बि तमामु जल्द उहा राज़ी थी वेंदी कराए छॾियो शादी या बाबा सां सलाह करणी पवंदी उन खां पोइ उनजे लाइ रिश्तो बि ॾिसूं सामने जेकॾहिं बाबा राज़ी थिए थो न त मूमल जे लाइ मां रिश्तो हथु कंदसि तूं मूमल खां ॾाढो बेज़ार आहीं चईं थी त मूमल अॼु हिन घर मां निकिरे त मां ख़ुशि थियां वाह जी तो ॻाल्हि करी सामल हूअ हर वक़्तु तुंहिंजे मथां ज़ुल्फनि जा ॼार उछलींदी थी रहे तूं यकीन कर मुंहिंजो मूमल सां शादी करण जो को बि इरादो कोन्हे को खणी जेकॾहिं बाबा मूंखे चवंदो न त तूं मूमल सां शादी कर पक सम्झ मां हुनखे जवाबु ॾींदुसि बसि न तो जहिड़ी ख़ूबसूरत ज़ाल जे हूंदे भला मां ॿी शादी करे सघां थो सामल बसि तूं हाणे मुंहिंजी तारीफ़ न कर ख़ुदा खे मन हाणे तूं मूमल जी शादीअ जो सोच उन जे बारे में कुझु सोचो तव्हां ठीकु आहे अॼु मां बाबा सां इहा सलाह कंदुसि जेकॾहिं बाबा इजाज़त ॾिए थो त पोइ तूं मूमल खे बि राज़ी कंदी ऐं हुनजे लाइ रिश्तो बि हथु कंदी ठीकु आहे इहो कमु मुंहिंजो आहे हाणे पूर छाजे ला घुरायो केड़ो कम हुआस उनके को खास कम न हुयस जडे कम भी न हुअस त छो ने आपो कयो वई चयम न को खास कम न हुयो को त कम हुंदस तदे त तोखे ने आपो कयो वई हाँ वो अधी चए पे त थोरो वखर खुटला सुभाणे शहर वनी वो वठी आणे दे राणा तोखे कूड़ हणण भी न थो अचे तुजो मकसद छा है मां कूड़ो आ कूड़ हणंदो आ नाराज छो पियो थी तोखे हाणे मुझे मथा एतबारी ना रहियो सोरठ शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो थोड़ी घणी गैरत त जागी अथई न छो अॼु हिन बेदे मां फुटल के दाबा पियो ॾी न त भाई त ॾाढो तो ते रोब कंदी हुई पुफी तू त चई थी राणो मूंखे रोज गुड कढे असांजे छोरे में एतिरी गैरत किथे आ इहा ॻाल्हि ई न कर इन ॻाल्हि खे ईअं सम्झो त जीअं न पटीअ ते मेट मले छॾिबो आहे ईअं मले छॾ बाबा मां अॻ में ही परेशान आया मथा वरी तहां ॿई सोरठ के होश मां न कढो यब्बा अल्लाह न करे छाची तो के परेशानी है तै ता गरम गरम मानी मिलई थी खायो पियो मवाड़ थो वेठो आई अन्या भी परेशान आई हया कर कुछ हया कर अड़े तू असां खे ॾिस अञा सिज उभरे ई कोन थो वञूं था माणे ऐं मां ॻोठ में दर दर ते पिनण तव्हां दाणो दाणो पिनी अचे था तव्हां ॿिन्ही जे वात में विझूं तव्हां असांजी कहिड़ी इज़त कई आहे बाबा पिनण तो वनी पिनण को तगारी खण नथो वनी अड़े पिनण को सोलो कम आहे छा ओडर का वधीक ॾुखियो कम आहे बाबा पिनण में ऐब केड़ो आ हां असां फकीर माण्हू हा बा जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ तूं ऐं तो वारी ज़ाल सुभाणे खां ख़ैर सां पिनण ते निकिरो न को ॾुखियो कोन्हे न पोइ ख़बर पवंदव त माण्हुनि खे मिल्थियूं कीअं कबियूं आहिनि असीं ॿई ॼणा खट ते वेही खाईंदासीं हलो हलो वञी पिनो वञो मूमल कम छॾ हेॾां अच तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे कोई अहिड़ो ख़ासि कमु आहे छा
मोमल हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, जेकॾहिं अदा राणो तोसां शादी करण लाइ राज़ी थिए, छा तूं हुन सां शादी कंदीअ? होर पर तुंहिंजी भाॼी त शादी थियल आहे। मर्द ॿ शादियूं कंदा आहिनि, टे शादियूं कंदा आहिनि, चार बि कंदा आहिनि। ॻाल्हि मुंहिंजी न आहे, पर तुंहिंजी भाॼी राज़ी थींदी? भाॼईअ जेकॾहिं ख़ुशी ख़ुशी शादीअ जी इजाज़त ॾिनी त ठीकु आहे, जेकॾहिं न त तुंहिंजी ऐं अदा जी शादीअ खां पोइ कुझु ॾींहंनि खां पाण ई हू राज़ी थी वेंदी। मूंखे त को बि एतिराज़ कोन्हे, पर बाबा जो राज़िपो बि लाज़मी आहे। पहिरियां बाबा सां त ॻाल्हाए ॾिसो। तुंहिंजो पीउ कॾहिं बि हिन ॻोठ में त तुंहिंजी शादी कोन कराईंदो। जॾहिं बाबा राज़ी ई न थींदो त मुंहिंजी शादी कीअं थींदी? तुंहिंजी शादीअ लाइ तुंहिंजो राज़िपो लाज़मी आहे। तूं आकिल बालिग आहीं, पंहिंजी ज़िंदगीअ जो पाण फ़ैसिलो करे सघीं थी। उहो त आहे होर, पर को त सरपरस्त हुजे न। बाबा बचल जो आहे। ठीकु आहे होर, पर मूंखे कुझु ॾींहं सोचण जे लाइ खपनि था। असांखे बि त करणा आहे। तूं आराम सां सोच, पोइ पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए। उन खां पोइ मां अदा राणे सां ॻाल्हि चोरींदसि। मां चाहियां थी त तुंहिंजो घर आबाद थी वञे। सोभारा मूं ॿुधो आहे, मूं त बचल तुंहिंजी न्याणीअ जी शादी मंगणहार जे पुट सां थो कराए। न करम खान न, ईअं बच्चल खान कॾहिं बि नथो करे सघे। बच्चल खान अमानत में ख़यानत करे ई नथो सघे। इहा ॻाल्हि मूंसां सां कई, मूंसां ऐं सुभाणे जे सिज इहो दावतनामो तो ताईं बि पहुचंदो। सोभारा जॾहिं मूं तोखे चयो त पंहिंजी छोकिरीअ खे वापसि वठी अच त तूं नटाईंदो रहे। हाणे जॾहिं ॻाल्हि अचे ॻीचीअ में पई अथई त फथक न। करम खान, जेकॾहिं बच्चल ईअं कयो न त मां उनखे ज़िंदा कोन छॾींदुसि। तूं हाणे बच्चल सां गॾु पूरी उनजी आकह खे मारे छॾ। पर सोभारा तुंहिंजी बीठल इज़त वापसि त कोन वरंदी न, ऐं तुंहिंजी इन इज़त खे मिटीअ में मिलाइण लाइ इहो बच्चल इहो कदम थो खणे। इन कदम खणण खां पहिरियां ई इन बच्चल खे मां ख़तम करे छॾींदुसि। न सोभारा न, बच्चल तुंहिंजे ख़तम करण खां ज़ोर आहे। तूं मुंहिंजी सलाह वठ। सुभाणे सभु माण्हू गॾु करे हली बच्चल सां था मिलूं ऐं उनजे मथां ज़ोर था भरियूं त छोकिरीअ खे वापसि कर। जेकॾहिं पोइ बि बच्चल पंहिंजे ज़िद ते रहियो त पोइ कहर बणिजी उनजे मथां कड़कंदासीं। सुभाणे छो, अॼु ई हली मिलूंसि था। सुभाणे ताईं इंतज़ार कर, जीअं तोखे पंहिंजी ग़लतीअ जो अहसास थिए त तो करम खान जो चवण न वठी पाण खे कहिड़ी मुसीबत में विधो आहे। सोभारा अॼोको ॾींहुं सब्र कर। सुभाणे हली बच्चल सां मिलंदासीं ऐं उतां आख़िरी फ़ैसिलो करे निकिरंदासीं। या त बच्चल असांखे छोकिरी वापसि कंदो, न त ॿी सूरत में या इहो बच्चल रहंदो या वरी असां। मकरेली औरत बाहर निकल। मां चवई थी बाहर निकल। अचे तो मां इनके बुधाया थी। अची वई है न। भाॼई आस्ते ॻाल्हाए, आस्ते रड़ियूं कर। ही बाबे फोग जो घर नाहे, ही बच्चल खान जो घर आ।
हिते तेज ॻाल्हाईंदड़ आवाज़ जी ज़बान कटी वेंदी आहे। सब ख़बर आहे मूंखे हिन घर में मकर ऐं फ़रेब हलंदा आहिनि रुगो। इन करे खुदा जे वास्ते मूंसां मकर ऐं फ़रेब न कर। छा थी चवण चाहीं भाॼई? कहिड़ो मां मकर कयो आहे तोसां? एतिरी मासूम तू नाही जेतिरी थी पई। बस भाॼई बस, मां तुंहिंजी अदा जे करे इज़त कयाई थी। हिते बीही करे तमाशो न कर, न त धिका ॾेई न घर मां ॿाहिरि कढंदीसांइ। तोखे धिका ॾियण खां अलावा अचे छा थो? आखिर चवण छा थी चाहीं? हा, छा ते होश विञाए अची हिते पहुती आं? मां तोखे इहो चवण आई आहियां, मूमल जी शादी जो तोखे एतिरो ई शौक़ु आहे त सावड़ सां जो निकाह कराए छॾ। छो मुंहिंजो घर बर्बाद करण जे पोयां पई आई? निकिर हितां, निकिर। मां चवां थी हितां ॿाहिरि निकिर। जेकॾहिं बाबो बचल खानी या सावल आयो न, ये तुंहिंजो तमाशो हिन घर में ॾिठऊं त तोखे ज़िंदा कोन छॾींदई। निकिर हितां, निकिर, निकिर। मां वञा थी हूर, पर इहो ॿुधी वठ, तो पंहिंजी ॻाल्हियुनि में राणे खे आंधो न ऐं हुनजो निकाह मूमल सां करायो त मूंखां बुरो केर न थींदई ऐं मां करे तोखे माफ़ न कंदसि। न कजाए बख़्श तूं मूंखे। हाणे तूं निकिर हितां पहिरियां। वॾी आई आहे बख़्श न करण वारी। पहिरियों मुंहिंजी ॻाल्हि ॿुध त पोइ था घर हलूं। अदा तुंहिंजी ॻाल्हि कोन थो ॿुधां, इहा ॻाल्हि घर भली करे सघिजे थी न। अदाली मां तोखे ख़बर कोन्हे त घर में रुलू ऐं मितिरी या कन उभा लॻा पिया आहिनि, उते असां ॻाल्हि करे सघूं था। चङो ॻाल्हि कर, कहिड़ो तुंहिंजो सुठो हूंदो आहे। असां खटू ठाहे ठाहे असांजी हालत ॾिसी कहिड़ी चिॿी थी वई आहे। अदाली मां ॻाल्हि इहा आहे त मां सुभाणे जो सोचां थो न, असुलु ख़ौफ़ वकोड़े थो वञे। इन करे अदा सुभाणे मां तोसां गॾु कोन हलंदुसि। भली तूं पाण अकेलो वञजांइ या कंहिं ॿिए खे वठी वञ, मां कोन हलंदुसि। अदा ख़बर मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं तूं न हलंदे त ॿिए पैसनि जो बासरो न कजां, ऐं जेकॾहिं तूं न हले ऐं आउं ॿिए कंहिंखे वठी वयुसि न त अधु पैसा हुनखे ॾेई छॾीसि। सम्झी ॻाल्हि खे? ऐं पोइ मां कंदुसि ॿियो कारोबार। अदाली मां पैसनि खे छॾींदे दिलि बि कोन थी चए। पैसनि जो ॿुधी मुंहिंजी दिलि धक 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 थी करे। पर ठीकु आहे, तूं चवीं थो त पोइ खणी हलंदासीं। हा, हिते रखीसि न। मौत जे मुंहं में बि वञणु कोन थो चाहियां। मौत मौत मौत, हर वक़्तु मौत जी लॻी पई अथई। अदा माण्हू मौत जो कोन सोचींदो आहे, कॾहिं कॾहिं कुझु चङो बि सोचींदो आहे। इहो सोच त मथां किथे इहे 10 लख मिली बि पवनि। अदा ख़ैर जो त सोचां थो, पर तोखे त ख़बर आहे न, अॻियां बि ॾातू आहे। ॾातू ॾाढो ज़ालिम अथई। मूंखे भउ बि थिए थो त ख़ैर कोन थींदो। इहो ॾातू छा कंदो? कुझु बि कोन कंदो। तूं हली बाग़ जे ॿाहिरां पी जा, मां अंदरि वेंदुसि। जेकॾहिं तूं मुंहिंजूं रड़ियूं ॿुधी न त पोइ तूं बि रड़ियूं कजां। बाक़ी हलंदासीं ॿई गॾु। मालिक कंदो त भलाई थींदी। तूं रुगो हल, पैसनि जूं असल भरियूं खणींदासीं, भरियूं। अदाली मां ॾाढो चालाक आहे। पैसनि जी ॻाल्हि करे मूंखे बि हिरकाए थो विझी। ठीकु आहे, हलंदासीं। हा, हाणे हल, मूंखे बुख लॻी आहे ॾाढी। हलिया, जल्दी कर, मूंखे बि घर लॻी। हा, हल। तो पंहिंजी ज़ाल खे इहो अदब ऐं इख़लाक़ सेखारियो आहे त पराए घर में वञी माण्हुनि जी बेइज़ती कर, उन्हनि खे घटि वधि ॻाल्हाए। इहो त शुक्र कर त बाबो बचल खान ऐं सावल न हुयो, न त हिनजो अहिड़ो असर कनिया जो यादि करे या जोणे। अदी मां छा कयां? मां इनसां प्यार कंदो आहियां, ही मुंहिंजी ॿुधे ई नथी। मोहब्बत, इन मोहब्बत में ॿुॾी नथो मरी। भेण जी इज़त कराई थी। ईअं त मां बि सावल सां प्यार कयां थी, उहो मूंसां बि मोहब्बत करे थो। इन जो इहो मक़सदु नाहे त मां वात खोर बणिजी वञा ऐं नंढे वॾे जो लिहाज़ विसारे छॾियां। बस मां बस ओ इने भाणे असांजो अंदर साड़े छॾियो अथसि। घणेई सम्झायां थी, पर न साईं। या मोहब्बत, इहो प्यार छोरो कुछ ई नथो। अलाए कहिड़ा तावीज़ प्यारे अथसि। मां त छुड़वा गाय हां, पर जेको तव्हां था ॻाल्हायो उहो नथा ॾिसो। हाणे बस कर, ऐं जेको तूं मुंहिंजे घर में अची तमाशो कयो उहो। सोरठ, तू उते कंहिंजी इजाज़त सां वई हुई? ही तुंहिंजी शादी कराए ऐं मां माठ करे विया। हा, मां शादी कंदुसि, तू छा कंदीअ? ॿीहर जेकॾहिं मुंहिंजी इजाज़त खां बग़ैर हिन घर खां पेर ॿाहिरि कढियई न, पोइ सम्झी सघी थी। मस चोरा गैरत कई या पहिरीं न हिनखे अखि ॾेखारियां, तेतरी आख़िरी कान थियां। अदा,
जेकॾहिं ॿीहर मुंहिंजे घर में अची हिन अची तमाशो कयो न त कमरे में बंदि करे अहिड़ो असर कंदीमांसि जो सॼी ज़िंदगी यादि कंदई। मुसीबत का पैसे को तरीक़ो अथसि जो घर वेठनि खे अलाए छा मां छा थी चई अचे। भागी छो हाणे मुंहिंजी धीअ जो घर ख़राब कराईंदी। जल्दी मानी खणी अच, ॾाढी बुख लगी आ। हुर त पंहिंजी मां जे घर वई आहे, तूं वे त मां तुंहिंजे लाइ मानी खणी थी अचां। न न मानीअ खे छॾ, जेसीं ताईं हूर अचे पोइ मां मानी खाईंदुसि। फिलहाल मां हलां थो। सावल छो हर वक़्तु मूंखां नज़रूं चुराईंदो थो रहीं? कुछ वक़्तु अकेला जो जेकॾहिं मिले थो त ॿ लफ़्ज़ मूंसां ॻाल्हाईंदे त छा थी पवंदो? ॾिस मोल, मां चवां थो इहा सुठी ॻाल्हि न आहे। हिन ॻाल्हि जे करे हूर जी दिलि में शक वधनि, आउं इहो कोन थो चाहियां। हथु कढ मूं मां। असां को बि अहिड़ो ग़लति क़दम त नाहे खयों जो हूर शक कंदी। छा तोसां ॻाल्हाइण बि भला गुनाह आहे छा? गुनाह न आहे, पर हूर जे साम्हूं जेको बि तोखे ॻाल्हाइणो आहे न पोइ मूंसां ॻाल्हाइजे। अकेलाइप में मूं गुनाह जूं ॻाल्हियूं त नाहिनि कयूं, पोइ बि तूं। मां तोसां को बि बहस करणु नथो चाहियां। हथु कढ मूं मां, वॾनि ॾे बुके। ठीकु आहे, मां केरु थींदी आहियां तोखे रोकण वारी? वञ। ख़बर नथी पवे त खोट सांवल जी दिलि में आहे या हिन मूमल जे दिलि में। हाणे तव्हां सभु मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधो। हा ॿुधा। जॾहिं असां सभु हिकु घर में था रहूं त पोइ नफ़रत सां छो रहूं? पाण में एको ॿधी प्यार सां रहंदासीं त उन में मज़ो आहे। ऐं ॿुधो, जंहिं घर में किरोध हूंदो आहे न उन घर में फ़रिश्ता मलाक बि कोन ईंदा आहिनि। थोरी ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि कयो। इहो ॻाल्हि सही तो ठही आहे। इहा ई ॻाल्हि त मां मस्तरी खे सम्झायो आहे त तूं मूंसां कुर्ब सां प्यार मोहबत सां रहो, पर उहा ॻाल्हि सम्झे नथो। हाणे मुड़ुसु चवे थो हाणे प्यार सां रहजां। हाणे बसि कर लोठिया, तूं वरी मितेरीअ सां प्यार मोहबत जूं ॻाल्हियूं थो करीं। बाक़ी तूं कुर्ब जहिड़ो ई छा सोचा कुर्ब कयां? तुंहिंजो हियाव न फाटे, रोलू में को एॾो हुस्न कोन्हे जो मां उन ते फिदा थी पवंदसि। इनजो मतलब त भाॼई तोखे कंहिं हुस्न वारे जी तलाश आहे? बस कर कुबा, मां हिन दोज़ख मां जान छॾाइण थी चाहियां। मूंखे ॿियो कंहिंजी बि तलाश न आहे। जंहिं ॾींहुं हिन दोज़ख मां जान छुटंदी उन ॾींहुं मां मालिक जो शुक्र अदा कंदसि। मस्तरी दोज़ख जा दारोगा इहे ॿई अथई, मूंखे इन सां न गॾिजां। मां त तुंहिंजो गोलो थी गुज़ारींदुसि। मां को ख़बर थोरो ई आहे जो तोसां बेवफ़ाई कंदुसि, विक विक ते वफ़ा कंदो मई। अदालीमा ही वरी छा थो चवे? असां ॿिन्हिनि खे दोज़ख जो दारोगो थो चवे। ही वरी एॾो सुरीलो थी वियो आहे जो मितेरी जो गोलो थी गुज़ारींदो। पुट मुंहिंजो ॻाल्हि ॿुधो सम्झो। मतेरी जेकॾहिं मूंखे दिलि सां क़बूल करे थो त पोइ तूं छो थो सड़ी? मां का एतिरी वयल बि न आहियां ऐं न वरी मुंहिंजा नसीब एतिरा बुरा आहिनि जो तो जहिड़े ढूंढ के गिची लाहियां। ख़ुदा भलाई कंदो, मुंहिंजा नसीब ज़रूरु खुलंदा ऐं हिकु न हिकु ईअं तव्हां जहिड़नि मां मुंहिंजी जान ज़रूरु छुटंदी। हाणे ॾिसो, उहो निभाॻो तव्हांजे करे हाणे मतेरी मूंखां बि नफ़रत थो करे। तो ई त असांजे घर में अची बाहि बारी आहे। तुंहिंजे अचण खां अॻु में असां ॾाढा ख़ुशि हुआसीं। मितेरीअ मुंहिंजो एॾो त पाण में प्यारु हो, पर हाणे मूंखे नफ़रत सां थी ॾिसे। निभागा रोज़ अलाए कहिड़ा तो कन भरी हिन मितेरीअ जा। हा
इत रखी थी ना वो प्यार और शकली प्यार जड़ो सही ममड़ा सड़ वेठो ॾाॾो सड़ चुप कर जाए न दंदन मुंह में पूरा तो जेतिरो जल्दी थी सके न इन मूमल जे लाइ को रिश्तो हथ कर। इहा इन घर में जेतिरा ॾींहं रहंदी न ओतिरा ॾींहं तुंहिंजा शक वधंदा रहंदा। सावल मां तो मथां कॾहिं बि शक नाहे कयो, पोइ तूं अलाए छो थो इहा ॻाल्हि करी। पूरो जेकॾहिं मूंखां न सच पुछी त मूमल हिन घर में अहिड़ो माहौल थी पैदा करे जो मां तोसां अखियूं बि मिलाए नथो सघां। मूंखे मूमल जी आदतुनि जी ख़बर आहे, बसि रुॻो तूं पाण खे संभाले हल। मुंहिंजो तो मथां कॾहिं बि शक न ईंदो। पूरा पर मुंहिंजी दिलि खे सुकून तॾहिं मिलंदो जॾहिं मूमल हिन घर में न हूंदी। पोइ मूमल खे तव्हां वापसि मोकिले छॾियो न। मूमल खे असां वापसि मोकिलण जे हक़ में न आहियूं, हुनजी हिते ई शादी कराईंदासीं। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त तूं मूंखे बाबे बचल खान खां इजाज़त वठी ॾे। मूमल जो रिश्तो मां पंहिंजे भाउ राणे सां थी करायां। पूरा राणो राज़ी थींदो? सावल हुनखे राज़ी करणु मुंहिंजो कमु आहे। ठीकु आहे उर, मां हींअर ई उताक ते बाबा बचल खान खे राज़ी कयां थो, हुन सां इहा ॻाल्हि कयां थो। सावल इन मामले ते राति तव्हां मूमल सां बि ॻाल्हाइजो। इन शादीअ में मूमल जो राज़ पोइ बि ज़रूरी आहे। ज़ाहिर आहे उर, जेकॾहिं मूमल राज़ी नथी थिए असां हुनजी शादी नथा कराए सघूं। मूमल जी शादीअ जो पको पूरो इरादो आहे। जेकॾहिं बाबो बचल खान हुनखे चवंदो न त इनकार करे कोन सघंदी। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त हिन ॻाल्हि खे असां राति ई जोड़ियूं था। तूं रुॻो पंहिंजे भाउ सां ॻाल्हाए। कमला, ओह कमला, कमला देवी ख़बर थी? छा थियो साईं? अरे साईं ख़ुशीअ जी ख़बर आहे। जी साईं, अॼु ॾाढो ख़ुशि नज़र पियो अची। अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जो एतिरी ख़ुशी अथई? ख़बर अथई जो राह वेंदे हिकिड़ो संत मिलियो। संत हुयो, वॾी दया हुयसि, वॾी दया। कमला ख़बर थी मूंखे छा चयईं त आसूदा मल तुंहिंजे अङण ते ॿार जा बाता बोल ॿुधण में नथा अचनि। यार वचें तो औलाद लाइ सिकंदो, घुमंदो फिरंदो, प्रार्थना कंदो। दौलत बि तोखे मालिक ॾिनी आहे, सिहत बि मालिक ॾिनी थी, मिल्कियत बि जाम थी, पर यार चई तोखे ॿार कोन्हे। ऐं चई त मां वॾी पहुच वारो माण्हू आहियां। हुयो बि कमला कमाल जो माण्हू, चढ़े मनूर पियो रमेश, वॾी का प्रार्थना थियलसि मालिक जी। मूंखे चई कमला त हाणे तुंहिंजे घर वारीअ जे कुख में ज़रूरु गुलाब जहिड़ो गुल फुटंदो, वॾी दया थींदई, मालिक बचिरो ॾींदी। मुंहिंजी दिलि थी चए। कमला फ़क़ीर माण्हू हुयो, वॾो साधू संत हुयो। मुंहिंजा त अखियुनि में ॻोढ़ा अची कमला उन वक़्तु ख़ुशीअ मां। चयो मां साईं मां प्रार्थना बि अहिड़ा कंदुसि, तोखे बि दुआ कंदुसि, तूं बि असांखे दुआ कर। दुआऊं कंदो हुयो कमला। कमला ख़बर थी हाणे त ईश्वर वटि मथो टेकणो पवंदो। भॻवान भलाई कई आहे साईं। भॻवान असांखे दर ते छॾ करे ख़ुशियूं मोकिलियूं आहिनि। कमला दिलि में इहा उमेद आहे त असांजी इहा मालिक मुराद ज़रूरु पूरी कंदो। दाणी पोइ कॾहिं थो हली मंदर ते? अड़े साईं हिन नेक कम में देरि कहिड़ी कंदासीं। सुबुह जो जीअं सिज उभिरियो नी प्रार्थना लाइ ज़रूरु मंदर ते हली मथो टेकींदासीं। ख़ुशियूं अची दरवाजे ते दस्तक ॾियनि त उन्हनि ख़ुशियुनि खे कीअं वापसि कंदासीं। प्रार्थना कंदासीं, मालिक खे वाधाईंदासीं, फ़क़ीरनि जूं दुआऊं बि गॾु आहिनि। कमला पाण बि हिक ॿिए खे दुआ कयूं, मालिक ॿुधंदो। तोखे त ख़बर आहे त असां वटि माल मिल्कियत लक्ष्मी जाम आहे, पर कमला उन लक्ष्मीअ खे संभालण लाइ हिकिड़ो बचिड़ो बि ज़रूरी आहे। मालिक ॾींदो, जेको पंहिंजो बि ख़्यालु कंदो, पंहिंजे लक्ष्मी जो बि ख़्यालु कंदो। कमला औलाद खां सवाइ माण्हू ईअं आहे ॼण ॼायो ई कोन। साईं भॻवान भलाई कंदो। तमामु जल्द असांजे हिन घर जे अङण ते ख़ुशियुनि जी झुमड़ियूं थींदियूं, ख़ुशियूं थींदियूं साईं।
ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।